घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे 358 खां वधीक मुलाज़िमनि 6 सालनि खां जबरी तौर बंद पयल पगारुनि जी बहाली लाइ पंहिंजो एहतजाज 77 ॾींहं बि जारी रखियो आहे। इन सिलसिले में मुलाज़िमनि पिपल चौक खां प्रेस क्लब घोटकी ताईं एहतजाजी रैली कढी फौरी तौर पगारूं बहाल करण जो मुतालबो कयो। एहतजाजी रैली जी अॻवानी बशीर अहमद कलवड़, मुख्तियार टगड़, मीर मोहम्मद सुमरो, सोहराब कलवड़ ऐं मुनवर कलवड़ कई, जॾहिं त सवी मुलाज़िम रैली में शरीक थिया। एहतजाज दौरान अॻवाननि चयो त संदन पगारूं बिना कंहिं कानूनी जवाज़ जे बंद कयूं वयूं आहिनि, जंहिं सबबि मुलाज़िमनि ऐं संदन खानदाननि खे शदीद मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मुलाज़िमनि इल्ज़ाम हयो त पूरी सिंध में हज़ारी मुलाज़िम भर्ती थिया आहिनि, पर रुॻो घोटकी जे मुलाज़िमनि सां सियासी ऐं इंतकामी बुनियादुनि ते नाइंसाफ़ी कई वई आहे। हिननि चयो त हू अॻु बि सूबाई वज़ीरनि ऐं पीपल्स पार्टी क़यादत आॾो एहतजाज करे चुका आहिनि, पर अञा ताईं को बि तदारुक न थियो आहे। एहतजाज कंदड़नि ऐलान कयो त जेकॾहिं संदन पगारूं बहाल न कयूं वयूं त हू 27 डिसंबर ते गढ़ी खुदा बख्श में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते वञी पीपल्स पार्टी क़यादत आॾो एहतजाज कंदा। मुलाज़िमनि वाज़े कयो त जेसीं ताईं पगारूं बहाल न थींदियूं तेसीं ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।